नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची पुलिस जे स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट SUI में वफ़ाक़ी इंटेलिजेंस इदारे गॾियल ऑपरेशन कंदे पाबंदी मड़ियल तंज़ीम दाइश सां तालुक़ रखंदड़ दहशतगर्द खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SIU मूजिब मुबीना दहशतगर्दी जी सुञाणप सिकंदर खान जे नाले सां थी आहे। दहशतगर्द खां वारदातनि में इस्तेमाल थींदड़ हथियार ऐं ॿियो सामान बि हथ कयो वियो। पुलिस इख़्तियारनि मूजिब जवाबदार 2009 खां अॻु पाबंदी मड़ियल TTP सां लाॻापियल जो एतराफ़ कयो। 2013 में जवाबदार कराची में दहशतगर्दी समेत केतिरनि केसनि में गिरफ़्तार थियल हो। SIU इख़्तियारनि जो चवण त जवाबदार खे मर्दान जेल मुंतक़िल कयो वियो, जिते हू सज़ा काटण खां पोइ आज़ाद थियो हो। जवाबदार 2009 दौरान भतो वठण में मुलविस हुजण जो बि इंकशाफ थियो आहे। पुलिस मूजिब जवाबदार PIB थाणे जे हद में डॉक्टर सुराज खे भते जी पर्ची मोकिली हुई ऐं भतो न ॾियण ते जवाबदार सिकंदर खान खे डॉक्टर सुराज ते फायरिंग कई ऐं क्लिनिक ते बम सां हमलो कयो। SIU मूजिब जवाबदार जे ख़िलाफ़ PIB थाणे में दहशतगर्दी समेत ॿियनि कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो। जवाबदार कोरंगी में भी शहरी हलीम खान भतो वतो। जवाबदार के खिलाफ कोरंगी इंडस्ट्री एरिया थाने में दहशतगर्दी समेत भते जे कलम तहत केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।